सिंध मां माण्हू कई आहे पंहिंजे घर वारनि पंहिंजे ॿारनि पंहिंजे न्यायनि सां असां ग़लति मर्द न आहियूं जेके औरतुनि खे सालनि खां असां हज़ारे इवेंट्स कया 2018 में कराची में पंहिंजे ख़ानदान जे तरफ़ लाइ पंहिंजी ज़ात जे तरफ़ काफ़ी माहौल डिस्टर्ब रहियो आहे पर उन बावजूद मां सम्झां थी जी कामयाबी सिंध जी औरत जी कामयाबी सिंध जी औरत जे आवाज़ खे जेको बि दॿाइण जी कोशिशि कंदो उहो कामयाबु न रहंदो मज़हबी दुनिया सियासी दुनिया अॼु सॼी सभिनी औरतुनि मार्च वारनि जेका असां लानत विधी आहे उन वफ़ाक़ी हुकूमत ते जंहिंमें जेका असां औरतुनि जे मार्च ते पथरायूं असां इहो सम्झूं था औरतुनि जी आवाज़ रुकंदी कोन्हे हीअ जेका आवाज़ निकिती आहे इहा आवाज़ अॻिते औरतूं रुकावट तोड़े निकिरंदियूं जेको उन्हनि खे रोकींदो तारीख़ में ज़लील ख़्वार थियणो आहे जेको हुन सां गॾु बीहो थो तारीख़ में हुनजो नालो बीहणो ई बीहणो आहे बाक़ी इहा ॻाल्हि मां ॿुधाए छॾियां मूंखे जेतिरो सिज जे उभरण जो यकीन आहे मूंखे ओतिरो ई औरतुनि जी आज़ादी ऐं औरतुनि जी तहरीक जी कामयाबी जो यकीन आहे ऐं मां ओॾी महिल बि चवां पई असांजी तहरीक असांजी रैली असांजी हीअ जेका मार्च आहे कामयाबु थींदो आहे तव्हां स्क्रीन चओ सॼी सिंध जी असांजी ज़रूरु चवंदासीं सिंध हुकूमत सिंध पुलिस सिंध जूं औरतूं सिंध जूं सियासी पार्टियूं सभिनी हिन सां गठबंधन जो इज़हार कयो आहे अगरि अॼोकी सिंध जा जेके अॼु जेके इमेजिस आहिनि असां चयो त कारनि जा इमेजिस हर दफ़े सुभाणे जी सिंधी आहे मज़हबी घराणे सां तालुक उन बावजूद हिते छा आयो हिते काफ़ी कई आहे छा तव्हांखे शायदि ख़बर हुजणु घुरिजे अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे 8 मार्च आहे ऐं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब बाक़ाइदा सरकार कई आहे ऐं सभिनी खे पंहिंजी पार्टी वारनि खे चयो वियो आहे त तव्हां औरत मार्च में भरपूर तरीक़े सां शिरकत करे ऐं अॼोके ॾींहं खे मल्हायो ऐं औरतुनि जे हक़ूक़ जे लाइ छोजो पीपुल्स पार्टी जो मंशूर ई इहो आहे औरतुनि जे हक़ खे हक़ ॾिनो वञे बराबरी जी सतह ते हुनखे आंदो वञे ऐं मां इहो ई चवंदमि त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मां तव्हांजी तहसील पेश कंदमि जीअं जमहूरियत जे लाइ औरतुनि जे हक़नि जे लाइ पाकिस्तान में जेके राइट्स जेके असांजा टुकड़ियल आहिनि अवाम आहे उन में जे मज़दूर आहिनि किसान आहिनि औरतूं आहिनि उन्हनि जे हक़नि जे लाइ उन जंग विड़ी उन प्रोग्राम ॾिना औरतुनि जे लाइ औरतुनि जे हवाले सां उन्हनि तव्हां ॾिसंदव त औरतुनि खे कर्ज़ मुहैया करण जे लाइ बैंकूं खोली वियूं ऐं औरतुनि जे लाइ पुलिस स्टेशन खोलिया विया औरतुनि जे लाइ कोर्टनि में जजिस जूं पोस्टूं क्रिएट कयूं वयूं औरतुनि मां बेनज़ीर भुट्टो
औरतुनि जे लाइ तमामु वॾा प्रोग्राम ॾिना हुआ ऐं उनखे वज़ीर आज़म हुई, उनखे औरत हुई ऐं इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत हुई, पर मर्दाणो समाज उनखे बर्दाश्त न कंदो हो। तव्हां पाण ॿुधंदा उनजे ख़िलाफ़ इहे ई चवंदा त असां हिकु औरत वज़ीर आज़म आहे, उनखे असां सलाम कयूं। तो अहिड़ियूं ॾिठूं औरतुनि सां थियूं आहिनि असांजे माशरे में। तो उन जे लाइ अॼु सखर में, पूरे वर्ल्ड में, पूरे पाकिस्तान में औरतुनि जो दिहाड़ो मल्हायो वियो आहे ऐं औरतुनि जी बराबरी जे लाइ, औरतुनि जी तालीम जे लाइ, औरतुनि खे जेको वहशाना सलूक कयो थो वञे असांजे माशरे में, उन जे ख़िलाफ़ हरासमेंट जे लाइ उन जे वॾा इंतजाज ऐं जेके जलसा जुलूस रैलियूं कढियूं असां सभु उन्हनि सां गॾु आहियूं। तव्हांजे हिते बीठा आहियूं ऐं मज़हबी थोरियूं तव्हां जीअं चयो त मुंहिंजे घरवारा मुंहिंजा जेके इनलाज़ आहिनि मज़हबी घराणे सां आहिनि ऐं मां मुंहिंजो घरवारो तव्हांखे तव्हां लिबरल आहे, हुनजी सोच लिबरल आहे त इनशा असां गॾिजी करे हिननि सां पंहिंजे भेणनि सां अदनि सां मिली करे औरतुनि जे हक़ जे लाइ जंग बिल्कुलु है ना। कानून साज़ी कई आहे असां। डोमेस्टिक वायलेंस बिल आंदो आहे। नंढी उमिरि में तव्हांखे मां ॿुधायो कि शादियूं कयूं थी वञनि जंहिंसां इलाही खराबा पैदा था थियनि। औरतूं जेके मासूम छोकिरियूं आहिनि 18 साल जी उमिरि में, छो जो असांजो क़ुर में बि आहे औरत समझदार थिए ऐं असांजे मज़हब में इस्लाम में बि आहे औरत खां पुछा कई वञे, पर असांजे माशरे में ईअं नाहे, नाजाइज़ूं कयूं थियूं वञनि। औरत जूं काई बि मर्ज़ी न हूंदी आहे, उनखे बसि इहो चयो वेंदो आहे तव्हांखे शादी करणी आहे, या न उमिरि ॾिसंदा आहिनि न मर्द जी उमिरि ॾिसंदा आहिनि त मर्द 70 सालनि जो आहे या 80 सालनि जो आहे, नंढड़ी छोकिरी सां हुनजी शादी असांजे माशरे में ॾिठो वञे। कारोकारी जा ॾिसो केॾा केस था थियनि, अख़बारूं तव्हां खणंदो फिरूं पियूं। तो इहो जे कानून साज़ी कई आहे उन ते इम्प्लीमेंट थियणु घुरिजे ऐं इम्प्लीमेंट थिए बि थो। जीअं तव्हांखे मां ॿुधायो असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु हर क़दम ते, हाणे बि ॾिसो ज़ैनब अलर्ट बिल जेको आयो आहे क़ौमी असेंबली में, इहो चेयरमैन बिलावल भुट्टो जी कोशिशनि ऐं कावशनि जे करे आयो आहे, जंहिंमें नंढियूं मासूम औरतुनि सां, नंढियूं मासूम ॿारनि सां जेके ज़्यादती कयूं थी वञनि उन जे ख़िलाफ़ु कानून साज़ी थी आहे। इनशाला उनजो लाभ ज़रूरु मिलंदो। मां त न तव्हां इहो ॿुधाइजो त अॼु जेको प्रोग्राम थियो आहे एतिरी वॾी मुखालफ़त बावजूदि तव्हां सां काफ़ी माण्हू गॾिजी थिया आहिनि, सुठो प्रोग्राम थियो आहे, इन हवाले सां चवनि त काफ़ी माण्हू न तमामु घणा सुठो न तमामु बहितरीनु ऐं इहो सखर जी तारीख़ में न पर सिंध जी तारीख़ में वॾी मार्च, वॾी रैली में जेका आउं सम्झां थी त एतिरियुनि औरतुनि जी रैली हिन खां पहिरीं सखर में न निकिती हूंदी जेका अॼु निकिती आहे। तो यकीनन सिंधी औरत पंहिंजी तारीख़ पाण लिखी आहे बावजूदि मुखालफ़त जे। ही सभु छा लतीफ़ जूं सूरमियूं आहिनि, ही सभु मारवियूं जेके कोटनि में न रुकियूं, ही सभु सुहिणियूं, सभु ससियूं, उन्हनि खे सलाम थी करियां। उन सां गॾोगॾु असांखे सिंध गवर्नमेंट जा थोरा, सिंध पुलिस जा थोरा, जिन सुठो इंतज़ाम थियो। एतिरे क़दुरु असां ॿुधो त इस्लामाबाद में रैली ते पथराव थियो आहे, पर हिते अहिड़ो को अञा ताईं शुक्र आहे त नाख़ुशगवार वाक़ियो न थियो आहे। असां तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं आउं सम्झां थी त सिंध में जागरता मौजूदु आहे। चऊं पिए ज़रूरत आहे, पर आउं सम्झां थी मौजूदु आहे जागरता। कहिड़ी औरत चवंदी त औरत खे कारो करे मारियो वञे या औरत खे रेप कयो वञे। असांजा मुतालबा सभु क़ानूनी आइनी हुआ ऐं आउं इहो चवंदसि त जिन मुखालफ़त कई आहे उहे कानून जी भञकिड़ी कंदड़ आहिनि, उहे सिंध जा गद्दार आहिनि जिन ते गवर्नमेंट खे एक्शन खणणु घुरिजे। असांजी रैली जीअं त असां कानून आइन जे दायरे में कई आहे, मतिलबु जेके मुखालिफ़ आहिनि उहे आइन ऐं कानून जा मुखालिफ़ त उन्हनि जी मज़म्मत थी कजे त भले उन्हनि जेतिरी उन्हनि खे पंहिंजे अंदर जो गंद ज़ाहिर करणो कयो, पर असांजी मस्बत सोच हुई ऐं सच जी ॿेड़ी वॾा चई विया आहिनि उॾंदी पर उॾंदी। नारे देख के मुझे जितनी हैरत हो रही है आप लोग सोच नहीं सकते कि हम छीन के लेंगे आज़ादी। औरत क्या चाहे आज़ादी, और कैसी आज़ादी इनको चाहिए, मुझे ये बात समझ में नहीं आ रही है कि मैं इनके नारे सुन सुन के हैरान हो रही हूँ कि ये औरत मार्च कह रही है। अगर ये सिर्फ और सिर्फ बात करती औरतों के हुकूक की तो शायद मैं भी इनका साथ देती। और सबके सब तैयार हैं, डांस चल रहा है, यहाँ पे हंगामा हो रहा है, आप एक से बढ़कर एक फैशन शो वाला स्टाइल देख लें, कपड़े देख लें, इन लोगों के नाच गाना देख लें, और ये बात करती हैं औरत की आज़ादी के, औरत के हुकूक की, और हम छीन के लेंगे आज़ादी।
अरे भाई तो तुम लोगों को पकड़ा, अगर तुम लोग आज़ाद नहीं होते तो आज यहाँ पे तुम लोग इस तरह से स्टेज पे उछल कूद नाच गाना कर रहे होते और बात करते हो आज़ादी की। ये किस किस्म की और क्या आज़ादी चाहिए? कपड़े पहन के, कपड़े उतार के नाचने की आज़ादी चाहिए क्या? इस हद तक ऐसी इस किस्म की चीज़ें देख देख के तो मैं बहुत ज़्यादा हैरान हूँ। और काश कि मैं आप एक साथ अब इनको भी दिखा सकती, हो सकता है आपको नारे पीछे से सुनाई दे रहे हों, लेकिन यहाँ पे शोर इतना है कि मुझे भी काफ़ी तेज़ आवाज़ में रिकॉर्डिंग करनी पड़ रही है। आप ये देखें यहाँ पर ये जो आ रही हैं किस किस तरह के, और उसके बाद ये लोग बात करते हैं आज़ादी की। तो ये सारे यहाँ पे चल रहा है और इनके कपड़े देखें, इनका पहनावा देखें, और बात हो रही है आज़ादी की। तो इनसे ज़्यादा आज़ाद औरत और है कौन? मैं कनाडा में भी रह के इस किस्म की आज़ादी तुम लोगों को इतनी मिली हुई है कि तुम लोगों को ना अपने कपड़ों पहनने का सलीका है। मुझे तो लग ही नहीं रहा कि मैं किसी इस्लामी जमहूरिया कंट्री में फिर रही हूँ, किसी पाकिस्तान के इलाके में हूँ। इट्स टोटली डिफरेंट, इट्स अ टोटली डिफरेंट एनवायरनमेंट। ऐसा लग रहा है कि मैं कनाडा के किसी इलाके में हूँ। और ये देखें यहाँ पर ये आज़ादी मार्च में स्मोकिंग भी चल रही है, आप देख सकते हैं इसको। ये है लोग और इनको आज़ादी चाहिए और ये बात करते हैं आज़ादी की। तो ये सारी चीज़ें देख के मेरा तो मैं आई हैव नो वर्ड्स। तो किस किस्म के लोग आज़ादी की बातें कर रहे हैं, इससे आप अंदाज़ा लगा सकते हैं कि ये किस क्लास से बिलोंग्स करते हैं। और इनका पहनावा, इनके हाथ में सिगरेटें, इनके कपड़े, इनका नाच गाना, और उसके बाद भी आज़ादी मांगते हैं। तो इनको किस चीज़ की आज़ादी चाहिए? आगे आप लोग अक्लमंद हैं, आप लोग अंदाज़ा लगा सकते हैं। और मैं थोड़ी देर के ऊपर मैं देखती रहूँगी और मैं कितनी चीज़ें रिकॉर्ड कर सकती हूँ मैं ज़रूर अपलोड करूँगी, क्योंकि मैं ख़ास इस चीज़ के लिए यहाँ पर इस मार्च में आई थी देखने के लिए, और जो मैं देखना चाहती थी वो मुझे दिख गया और मैं आप सबको दिखाना भी चाहती हूँ, और आप लोग ज़रूर देखना। इंशाअल्लाह फिर मिलते हैं। अल्लाह हाफ़िज़।